शहदाद कोट का मुनव्वर अली मंगी की रिपोर्ट मुताबिक शहदाद कोट PSPL लीग जो फाइनल मैच थियो जंहिंमें PA सेफ फाइटर्स पहिरियां बैटिंग कयो। कॉलेज ग्राउंड ते अगली टीम के स्कोर जो टारगेट ॾिनो 115 जो ऐं वेकन वायरस स्कोर टोटल ठाहियो 102। PA सेफ फाइटर में ज़बरदस्त बैटिंग कई ऐं मुसमिल मक्सी 30 मैन ऑफ दी मैच महती रज़ा सुमरो अख्तर अली सुमरो 35 बेहतरीन बॉलिंग कई। शहजाद अली बिरोही आमिर अली मक्सी विन कयो। PA सेफ फाइटर्स लीग के फाइनल में जा मेहमान ख़ास हुआ CMO गुलाम मुर्तज़ा जागीरानी, भाऊ अली नवाज़ मक्सी, शौकत अली जागीरानी, शहबाद अली मीरजत, जंहिंमें प्लेयर में इनाम विरहाया विया। ॿियनि टीमुनि जा कैप्टन मौजूद हुआ। ग्राउंड ते सभई माण्हू जंहिं ॿियनि टीमुनि जे हौसला अफ़ज़ाई कई ग्राउंड ते मौजूद हुआ। कामेटर मशूक अली बिरोही, शहदाद कोट क्रिकेट एसोसिएशन टेबाल चेयरमैन आशिक हुसैन मक्सी। खबर शामिल कयूं था नौशरो फिरोज खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर धूम सिंधी न्यूज़ सुहेल अब्बासी जी अफ़सोसनाक ख़बर खां भिरिया रोड थाणे जे खदर टेल शाख पुलिस चौकीअ ते हमलावर दहशतगर्दनि फायरिंग करे अहलकार गुलाम हुसैन राजपर ऐं सईद सोलंकी खे शहीद करे छॾियो आहे। शहीदनि जा लाश पोइ एम्बुलेंस ज़रिए भिरिया सिटी तालुके अस्पताल आंदा विया। अहिड़ी इतलाह ते फिल्ड फोर SSP नौशरो फिरोज रुखल खोसो DSP भिरिया जाइ वारदात ते पहुताए वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो। कंहिं बि सूरत में शहीदनि जे क़ातिलनि खे बख़्श न कयो वेंदो। SSP रुहल खोसो। शहदाद कोट खां धूम सिंधी न्यूज़ जे रिपोर्टर मुनव्वर मंगी जी रिपोर्ट मुताबिक शहदाद कोट DC कंबर शहदाद कोट इमदाद अली अबड़ो जी सदारत में DC ऑफिस कंबर में खसरा ऐं रूपीला वबा लाइ 17 खां 29 नवंबर ताईं वैक्सीनेशन लाइ सेमिनार कयो वियो, जंहिंमें तमामु ज़िम्मेवारनि शिरकत कई। DHO डॉक्टर गुलजार अमन शेख ब्रीफिंग ॾिनी ऐं इंशाअल्लाह असां भरपूर ताउन कंदासीं ऐं जुमे जे ख़ुतबनि में आगाही ॾिनी वेंदी। पंहिंजे गुलनि जहिड़नि ॿारनि खे वैक्सीन कराए हिन बीमारी खां बचाईंदा। शिया उलमा काउंसिल पाकिस्तान ज़िला कंबर शहदाद कोट इंशाअल्लाह भरपूर ताउन कयो वेंदो ऐं ज़िले कंबर शहदाद कोट जे तमामु तहसीलुनि में असां गॾु हूंदासीं। सवार साबिर हुसैन वदो, सदर शिया उलमा काउंसिल पाकिस्तान ज़िला कंबर शहदाद कोट। खबर शामिल कयूं था नौशरो फिरोज खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर धूम सिंधी न्यूज़ सुहेल अब्बासी जी अफ़सोसनाक ख़बर खां भिरिया रोड थाणे जे खदर टेल शाख पुलिस चौकीअ ते हमलावर दहशतगर्दनि फायरिंग करे अहलकार गुलाम हुसैन राजपर ऐं सईद सोलंकी खे शहीद करे छॾियो आहे। शहीदनि जा लाश पोइ एम्बुलेंस ज़रिए भिरिया सिटी तालुके अस्पताल आंदा विया। अहिड़ी इतलाह ते फिल्ड फोर SSP नौशरो फिरोज रुखल खोसो DSP भिरिया जाइ वारदात ते पहुताए वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो। कंहिं बि सूरत में शहीदनि जे क़ातिलनि खे बख़्श न कयो वेंदो। SSP रुहल खोसो। शहदाद कोट खां धूम सिंध न्यूज़ जे रिपोर्टर मुनव्वर मंगी जी रिपोर्ट मुताबिक शहदाद कोट ॻोठ वाधल खुश्क में 70 साला वेठल गरीब मुस्तहकिन खुश्क बिरादरी सां वॾेरनि पारां ग़रीबनि जे चादर ऐं चौदीवार जो तक़दुस पामाल करण ऐं ग़रीब मिसकिननि जा घर ठाहिण ख़िलाफ़ लाड़कान रोड ते औरतूं ऐं नंढा ॿार पाक किताब खणी अची वेही रहिया। उन मौक़े ते SDP ज़िले कंबर शहदाद कोट जे सदर कामरेड मोहम्मद हयात तुनियो, इमदाद हुसैन सुमरो, दाद मोहम्मद खड, न्याज़ चांडियो, फारूक चावड़ो, रहीम खोसो, शुहेब जमाली, बाग अली खुश्क, ॼाम अली खुश्क, कादिर बख्श खुश्क, माशूक अली, कादिर बख्श सीलरो ऐं ॿियनि जो चवणु आहे त जेसीं ताईं अहिड़नि वॾेरनि ते FIR करे कानून जे कटहरे में आंदो न वियो तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो।
नादिर खबर शामिल कजे थी सखर मां असांजे डिविजनल ब्यूरो चीफ धूम सिंधी न्यूज़ रहमतुल्ला बुर्रो जी ख़बर मूजिब सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते 27वीं तरमीम ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब ते SUP जिस्कम अवामी जमहूरी पार्टी जे अॻुवाणनि ईदन जाकिरानी, माजिद नूर, तारिक घुमरो, ॾाॾो अबड़ो, इरफान मलिक, आशिक चाचड़, शकूर ज़ंगेजो जी अॻुवाणी में प्रेस क्लब सखर प्रेस क्लब वारो एहतजाज ऐं सख़्त नारेबादी मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त 27वीं तरमीम अदलिया इंसाफ़ शऊर ऐं इज़हार जी आज़ादी जो क़त्ल आहे। सूबनि जे वसीलनि मथां कब्ज़े करण जी तयारी आहे। असां अहिड़े कार्य कानून खे रद्द कयूं था ऐं क़ौमी क़यादतुनि मथां कूड़ा केस ख़तमु करण ऐं जेलनि में बंदि क़ौमी कारकुननि जी आज़ादी जो मुतालबो कयूं था। नाज़िर ख़बर शामिल कजे थी सखर मां असांजे डिविजनल ब्यूरो चीफ धूम सिंध न्यूज़ रहमतुल्लाह बुर्रो मूजिब सखर हाई कोर्ट बार एसोसिएशन के सदर कुर्बान मलाणो की अहम कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़ एडवोकेट शफ़क़त रहीम, अली अहमद पठान शामिल। सखर सिंध बार काउंसिल के कामयाब थींदड़ उम्मीदवारनि जी अहम कॉन्फ्रेंस 27वीं आइन के असां रद्द करियूं था। पाकिस्तान के वकिला गॾु थी आइन के मनसूख करण लाइ असां हिक सिफ़े ते अचूं। काला इस्लामाबाद वाक़े की मज़म्मत करियूं था। रात में ठहियल आइन के असां क़बूल नथा करियूं। 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ वकिला बिरादरी इस्लामाबाद में धरणे जो ऐलान किया वियो आहे। जेसीं ताईं आइन ख़त्म न थिए धरणो जारी रहंदो। जेकॾहिं का भी पार्टी सिंध के तोड़ने की कोशिश कंदी असां खेसि कामयाब थियण न ॾींदासीं। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 73 जे आइन के बहाल करण लाइ सिंध जा वकिला ऐं अवाम हिक सिफ़े ते हूंदासीं। 27वीं आइन के ख़त्म करण लाइ एहतजाजी धरणो ॾियण जो ऐलान करियूं था। कुर्बान मलाणो जेसीं ताईं 27वीं आइन के हुकूमत ख़त्म न करे तेसीं ताईं एहतजाज जारी रखंदासीं, कुर्बान मलाणो चयो। उन प्रेस कॉन्फ्रेंस में सखर बार के सदर कुर्बान मलाणो, खैरपुर बार के सदर एजाज चांडियो ऐं ॿिया शामिल थिया। वगड़ खां धूम सिंधी न्यूज़ के रिपोर्टर आसिया सुमरो की रिपोर्ट मुताबिक वगड़ में बुजुर्ग दरवेश मस्त खुदा बख्श उर्फ गोड़ल फ़कीर जो सालियानो 56 उर्स मुबारक तकरीब मेलो लगायो वियो। मेले में मल्ह मलाखड़ो, मौत जो खूह, चिड़िया घर, सरगस, मिठाई जा दुकान, मीनारके जा दुकान ऐं ॿिया ॿारनि जी तफ़रीह लाइ केतिरा ई खाधे पीते जा स्टॉल पिणु लगाया विया, जंहिंमें सिंध, उत्तर लाड़ ऐं पंजाब जा मल्ह पहलवाननि जा मुक़ाबला। जण में पहिरियों जोड़ जा मल्ह पहलवान अरबाब अली भट्टी, अली नवाज़ नारेजो, बाबू भट्टी, बे जोड़ जा मल्ह पहलवान भूरो पहलवान, मच्छर पहलवान, मोहसन बेण ऐं ॿियनि मल्ह पहलवाननि में सख़्तु मुक़ाबलो थियो, जंहिंमें अरबाब भट्टी, नवाज़ नारेजो ऐं बाबू भट्टी मल्हूं मारे पिणु दाद हासिल कयो। मेले जी निगरानी कंदड़ सेठ रोशन अली सोलंकी, मोहम्मद बख्श ख़ासकेली, सदर गुलाब ख़ान खोसो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मस्त दरवेश गोड़ल फ़कीर जे मेले में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि ऐं ॿिए तरफ़ TV रेडियो जा मशहूर फ़नकार शबाना सोरठ, नगमा नाज़, सोनी नाज़ मां तोखे दिल ॾियां थोरो हुजे गीत ॻाए मेले में आयल पांधिरनि जूं दिलियूं खटे वरितियूं।
सेठ मोहम्मद मस्त होटल फकीर जो मेलो सजी संगत के मिठाई जी दावत आ जो मिठाई खाओ मस्त होटल मेले में। को मना जो ना माना नवर किया नौशर फिरोज खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक धूम सिंधी न्यूज़ नौशर फिरोज जे शहीद थियल बिन पुलिस एहलकार गुलाम हुसैन राजपर ऐं सईद अहमद सोलंगी जी जनाज़े नमाज़ पुलिस लाइन में अदा कई वई। दरगाह लोढ़ाई शरीफ जे साहिबजादा साईं आली मुर्तज़ा लोढ़ाई जनाज़े नमाज़ पढ़ाई। शहीदन जे रूह के ईसाले सवाब लाइ ख़ुसूसी दुआ करी। जनाज़े नमाज़ में IG सिंध गुलाम नबी मेमुन, DIG शहीद बिन नज़ीराबाद फैसल बशीर मेमुन समेत SSPs ऐं DSPs SHO समेत वॾे अंग में पुलिस सां लाॻापियल कानून ऐं कानूनी इदारनि शिरकत कई। ठारे मीरवाह खां ख़बर शामिल कंदासीं। नूर हुसैन जमाली जी रिपोर्ट मुताबिक ठारे मीरवाह लॻे ॻोठ अलीआबाद में शहीद सहाफ़ी AD शर केस जे जवाबदार जे मुतनाज़ा ज़मीन ते पयल कणक जा ढेर कढण लाइ ठारी मीरवाह पीरवसण में ऐं सेठार जा थाणनि जे पुलिस DSP मीरवाह जे क़यादत में वॾनि नटालनि सां पहुती चन्ना बिरादरी जे माण्हुनि पुलिस नफ़रीअ जे मौजूदगीअ में थ्रेशर लॻाए 7 महीननि खां पयल कणक कढण शुरू कई त शहीद सहाफ़ी AD शर जा वारस पहुची विया जिन डेरा कढण जी मुखालफ़त सां गॾु मुज़ाहिमत कई। हलंदड़ थ्रेशर खे रोके छॾियो जंहिंखां पोइ DSP मीरवाह शौकत रिंद फ़रियादी धुर जो एडवोकेट राजा अल्ताफ़ शर ऐं चन्ना बिरादरी जे मोतबरिन विच में ॻाल्हियूं थियूं जंहिंमें उहो तय कयो वियो त 17 नवंबर ते पहिरियां अदालत सां रुजू कयो वेंदो बाद में डेरा कढिया वेंदा। अहिड़े कंप्रोमाइज़ खां पोइ आयल पुलिस चन्ना बिरादरी शरण जा माण्हू मज़कूरा ज़मीन तां हलिया विया ऐं इम्कानी झेड़ो टरी वियो। उन मौक़े ते DSP मीरवाह मीडिया वारनि खे ॿुधायो त असां हाई कोर्ट सखर बेंच जे डायरेक्शन ते चन्ना बिरादरी जा रहियल डेरा कढाइण लाइ जाइ वुक़ुआ ते पहुतासीं पर बाला ऑफिसरनि एडवोकेट राजा अल्ताफ़ शर जी ॻाल्हियुनि ऐं हिदायतुनि ते ईंदड़ सुनवाई 17 नवंबर ताईं कमु मुअतल करे वापसि वञूं था। अॻिते लाइ जीअं अदालत हुकुम ॾींदी उन ते अमल कयो वेंदो। धूम सिंधी न्यूज़ खेरपुर नाथन शाह खां तारिक अली सारियो जी रिपोर्ट मुताबिक दादू SSP रिटायर्ड कैप्टन अमीर सऊद मक्सी अलमीज़ान ऑपरेशन जेको ॾोखारनि ख़िलाफ़ शुरू कयो आहे। ग्रैंड ऑपरेशन दौरान SSP अमीर सऊद मक्सी मीडिया अॻियां पैगाम ॾींदे चयो त जेकी ॾोखारियुनि जा सहूलियतकार आहिनि उन्हनि जा नाला FIR में दर्ज कया वेंदा। उन वधीक चयो त मां पंहिंजे तमामु थाणनि जे SHOs खे मैसेज ॾिनो आहे त जेकी बि ॾोखारियुनि खे इंफॉर्मेशन ॾियनि था त उहे अवाम जा दुश्मन आहिनि जेके पाथारीदार ऐं सहूलियतकार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जल्द कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त DSP मेहड़ माशूक कीरियो SHO बेनज़ीर जमाली SHO मुनवर चांडियो ऐं ॿिया साणस गॾु हुआ। SSP दादू अमीर सऊद मक्सी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दादू ज़िले में अमन अमान बहितर बणाईंदासीं। वगण खां धूम सिंधी न्यूज़ जी रिपोर्टर आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक वगण जमियत उलमा इस्लाम ज़िले कंबर शहदादकोट जे तरफ़ां मजलिस आमला ऐं समूरनि तालुकनि ऐं यूनिटनि जे अमीर ऐं जनरल सेक्रेटरियुनि जो गॾियल इजलास मदरसा दारुल उलूम
उलूमुल कुरान वल हदीस नौरंग शरीफ तालका कंपर में थी गुज़रियो, जंहिंमें तमाम आमला जे मेंबरनि समेत तमाम तालकनि यूनिटनि जे अमीर ऐं जनरल सेक्रेटरियुनि शिरकत कई। प्रोग्राम जी शुरुआत कुरान मजीद जी तिलावत सां कई वई। तिलावत कलाम पाक कारी अब्दुल अज़ीज़ अब्बासी कई। इजलास की कार्रवाई सेक्रेटरी जनरल जमियत उलमा इस्लाम ज़िले कंबर शहदाद कोट हाफिज़ मोहम्मद अज़ीज़ गुल अफ़ज़ेर गुल जागीरानी हलाई। इजलास मेहमान खास इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो, अल्लामा नासिर महमूद सुमरो साहब, अमीर जमात इस्लाम इस ज़िला लाड़काना मोहब्बत अली खोड़ो, सेक्रेटरी जनरल जमियत उलमा इस्लाम ज़िला लाड़काना ख़्वा। इजलास में अॻुवाणनि जमात जे मक़सद खे उजागर करण लाइ पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो, जॾहिं त अॻुवाणनि 28 नवंबर ते लाड़काने में थींदड़ शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस खे कामयाब बनाइण लाइ तमाम तालकनि खे शिरकत जो पाबंद बणायो, जंहिंमें तालके जे ज़िम्मेवारनि हर यूनिटनि मां हज़ारे कारकुननि खे शिरकत कराइण जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते सालियाने तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूत कॉन्फ्रेंस क्रिकेट ग्राउंड कंबर जे प्रोग्राम जो ऐलान पिणु कयो वियो। शहदाद कोट का धूम सिंध न्यूज़ जे रिपोर्टर मुनवर अली मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट असिस्टेंट कमिश्नर मोहसन शेख चयो आहे त वालिदैन पंहिंजे ॿारनि खे ख़तरनाक बीमारियुनि खां बचाइण लाइ लाज़मी तौर ते हिफ़ाज़ती टुका लॻाइनि, जीअं ॿारनि जी ज़िंदगी महफ़ूज़ ऐं सिहतमंद बणिजी सघे। उन वधीक चयो त जेके ॿार 6 महीननि खां 5 सालनि ते उमिरि ताईं आहिनि, उन्हनि खे खसरा ऐं रुबीला जहिड़ियुनि बीमारियुनि खां बचाइण लाइ टुका ज़रूरु लॻाया वञनि ऐं नवनि ॼावल ॿारनि खे पिणु वक़्त असर हिफ़ाज़ती टुका लॻाइण घुरिजनि। सिहत खाते तरफ़ां 17 नवंबर खां 29 नवंबर ताईं ख़ासि वैक्सीन मुहिम जारी रहंदी, जंहिं दौरान टीमूं घर घर वञी ॿारनि खे टुका लॻाईंदियूं। वालिदैन ऐं शहरी हज़रात खे घुरिजे त उन्हनि टीमुनि सां भरपूर सहकार कनि ऐं ज़िम्मेवार शहरी हुजण जो सबूत ॾियनि। शहदाद कोट खां धूम सिंध न्यूज़ जे रिपोर्टर मुनवर अली मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट 7 सालियानी मजलिस अज़ा मरहूम सरदार ज़वार ग़ुलाम अब्बास खान वधो ऐं मरहूम वॾेरो मोहम्मद नवाज़ खान वधो ॻोठ नओं ठारो वधो तालका मीरो खान में थी गुज़रियो। उन मजलिस अज़ा खे हुज्जतुल इस्लाम अल्लामा मुश्ताक हुसैन मशहदी, शहनशाह मसाइब सैयद ग़ुलाम हुसैन चाल, मौलाना ज़ुख़ैब हुसैन वधो, मौलवी कामरान अली वधो ऐं ज़ाकिर वाजिद अली चांडियो ख़िताब कयो। उन खां पहिरियां मरहूम सरदार ज़वार ग़ुलाम अब्बास खान वधो जे क़ब्र जी सूरह फातिहा ऐं क़ुरान ख़ानी कई वई। ख़ुसूसी दुआ मौलाना मुश्ताक हुसैन मशहदी ऐं ज़ाकिर सैयद ग़ुलाम हुसैन शाह साहब कराई ऐं गुलनि जी चादर चाढ़ी। आख़िर में नियाज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम तक़सीम कयो वियो। हीउ प्रोग्राम शिया उलमा काउंसिल पाकिस्तान यूनिट सिपाही महदी नओं ठारो वधो जे ताउन सां कयो वियो। बानी मजलिस अज़ा सरदार ज़वार अली हसन खान वधो, वॾेरो कुर्बान अली वधो ऐं शिया उलमा काउंसिल ज़िला कंबर शहदाद कोट जे सदर ज़वार साबिर हुसैन वधो जन हुआ। शहदाद कोट का धूम सिंध न्यूज़ जे रिपोर्टर मुनवर अली मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट में STP पारां हारियुनि ऐं आबादगारनि खे सारियुनि जे मुनासिब अघ न मिलण ऐं गैर क़ानूनी कटौती, हारियुनि ऐं आबादगारनि जे मुआशी इस्तेसाल ख़िलाफ़ ज़िले सदर कामरेड हयात तुनियो जी अॻुवाणी में अनाज मंडी खां कारकुन हथनि में बैनर प्ले कार्ड ऐं पार्टीअ जा झंडा खणी एहतिजाजी रैली कढी कोटूमोट चौक ते पहुची धरणो हंयो वियो। रैली में वॾे अंग में STP अॻुवाणनि ऐं कारकुननि शिरकत कई, जिते हुननि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी हारियुनि खे संदन हक़ ॾियो, असां खे महिनत जो मुआवज़ो ॾियो जहिड़ा उफ ॾारींदड़ नारा पिणु हयां। शहदाद कोट मौक़े ते ज़िले सदर कामरेड हयात तुनियो, दादा ज़ाहिद अली मक्सी, मोहम्मद खंड, मोहम्मद अली मंगरियो, फारूक चावड़ो, सज्जाद तुनियो, नियाद चांडियो, अहमद अली अब्बासी समेत ॿियनि अख़्तिया एहतिजाजी रैली कढी। रैलीअ खे ख़िताब में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पूरे मुल्क ख़ासि करे सिंध जे 90% माण्हुनि जो गुज़र सफ़र ज़राअत ते आहे। गुज़िरियल 2 सालनि खां सारियुनि ऐं कणिक जे अघनि खे हिक मनसूबे तहत ऐं घटि करे आबादगारनि खे तबाह कयो पियो वञे, जंहिं करे सिंध जा हारी ऐं आबादगार मुआशी बदहाली जो शिकार थी विया आहिनि। मार्केट में सारियुनि जो फ़ी मण 2200 आहे। उन जी भेट में कणिक चांवर 10,000 रुपया फ़ी मण ऐं भाण जी बोरी 15,000 रुपया बोरी आहे। तंहिं करे 2200 रुपया फ़ी मण अघ सां आबादगारनि जे ज़मीनुनि जो ख़र्च बि नथो निकिरे। हुननि चयो त हथ वठी ज़राअत खे तबाह कयो पियो वञे। अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ STP सिंध जे आबादगार हारियुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती क़बूल न कंदी। सिंध में हिकु साज़िश ऐं मनसूबे तहत अघ घटि कया पिया वञनि त जीअं बासर उहे ज़मीनूं ख़रीद करे सघनि। हुननि चयो त शहदाद कोट में मख़सूस पीपल्स पार्टीअ सां वास्तो रखंदड़
आबादगारनि खे घुराए यूरिया ऐं DAP जी सब्सिडी ॾिनी वई जेका अकरबा परवरी अटे में लूण बराबरि अमल में आहे। जेकॾहिं रिलीफ ॾियणो आहे त पूरे सिंध जे आबादगार खारनि खे हिक नज़र सां ॾिसी रिलीफ ॾेई हिसारियुनि ऐं कणिक जा मुनासिब अघ मुक़ररु कया वञनि। जेकॾहिं हारने आबादगारनि खे कणिक ऐं हिसारियुनि जो मुनासिब अघ न ॾिनो वियो त एहतिजाजी तहरीक वसी कयो वेंदो। नाज़रीन, ख़बर शामिल कजे थी असांजे ब्यूरो चीफ धूम सिंधी न्यूज़ रहमतुल्लाह बुडो जी रिपोर्ट मुताबिक़ 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ अवामी राज तहरीक सिंध जो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणो। अवामी राज तहरीक सिंध पारां अॼु प्रेस क्लब आॾो 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो ॾिनो वियो। धरणे में अवामी राज तहरीक जे अॻुवाणनि, कारकुननि, शागिर्दनि ऐं सिंध दोस्त शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़नि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयां जन ते सिंध जे आइनी, मुआशी, इंतिज़ामी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ नारा लिखियल हुया। अवामी राज तहरीक जे चेयरमैन सैयद खलील अमन शिरकत कंदड़नि सां ॻाल्हाईंदे चयो त असां कंहिं बि अहिड़े आइनी तरमीम खे क़बूल न कंदासीं जेका सिंध जे हक़नि, वसीलनि या ख़ुदि मुख़्तियारी ते पाबंदी लॻाए। सिंध पाकिस्तान जो बुनियादु आहे ऐं जेकॾहिं सिंध कमज़ोर थींदी त सॼो मुल्क कमज़ोर थींदो। असां पंहिंजे सूबे जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ हर फॉरम ते आवाज़ उथारींदा रहंदासीं। चेयरमैन वधीक चयो त असां 27वीं आइनी तरमीम खे मुकमल तौरु रद्द करियूं था। अहिड़ी का बि तरमीम जेका सिंध जे अख़्तियारनि खे महदूद करे कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। उन मौक़े ते चेयरमैन अवामी राज तहरीक सैयद खलील अमन आमिर नवाज़ वड़ाइच जो बि शुक्रियो अदा कयो जंहिं एहतिजाज में अवामी राज तहरीक सां कुल्हो कुल्हे में ॾेई शिरकत कई ऐं सिंध जे हक़नि जी जिदोजहद में भरपूर यकजहती जो इज़हार कयो। ॿियनि अॻुवाणनि पिणु चयो त 27वीं आइनी तरमीम सिंध जे आइनी, मुआशी ऐं इंतिज़ामी इख़्तियारनि ते हमिलो आहे जेको सूबे जे ख़ुदि मुख़्तियारी लाइ संगीन ख़तरो बणिजी सघे थो। एहतिजाज जी पुॼाणी ते अवामी राज तहरीक ऐलान कयो त सिंध जा अवाम पंहिंजे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पुरअमन जमहूरी जिदोजहद जारी रखंदो। धूम सिंधी न्यूज़ बेलो शहर रिपोर्ट मोहम्मद हनीफ घोटो। दरगाह महिंद्रा पीर जे सालियाने उर्स मुबारक जी इफ़्तिताही तक़रीब दरगाह ते वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मुनक़िद कई वई। PP ज़िले सजावल जे जनरल सेक्रेटरी MPA मोहतरमा अदीब रेहाना लगारी साहिबा, PP तालका सजावल जे सदर डॉक्टर इक़बाल अहमद मेमण ऐं पार्टी अॻुवाण अब्दुल लतीफ़ मेमण दरगाह पहुची मज़ारत ते चादर चाढ़ी दुआ घुरी ऐं मेले जो इफ़्तिताह कयो। महिंद्रा पीर जे गादी नशीन सैयद नज़र अली शाह ऐं ख़लीफ़े ॼाम दोस्त अली सहतो पारां मुअज़्ज़िज़ महिमाननि खे सिंधी सक़ाफ़ती तोहफ़ा, बोस्की जा पटका, लुंगियूं ऐं अजरकूं पेश कयूं वयूं। उन मौक़े ते रईस अब्दुल्ला ख़ान लखारी, सैयद शफ़क़त हुसैन शाह मटियारी, रईस अली मोहम्मद लखारी, नजीब सरवेज, आरिफ अबड़ो ऐं नूर मोहम्मद शाह बुखारी, शफ़ी लखारी, इस्माइल सरवेज, मुईज़ मेमण, मुनीर अहमद समो, मोहम्मद अली समो, मलक सिद्दीक मल्ला, शहमीर गबोल मेमण, हनीफ बल्लो, एजाज़ उमरानी वडेरो, अशरफ बारण वडेरो, सुलेमान बारण, उमर बारण, वकील लियाकत जमारी, मोहब्बत लखारी, कादर चारण ऐं सरदार माही खान आमड़ो, ज़ाहिद मेमण, जुनेद मेमण, इम्तियाज़ मेमण, रज़ाक आमड़ो, ॼाम निज़ामुद्दीन बारण ऐं अज़ीम मक्सी, रुस्तम मक्सी ऐं ॿिया मुअज़्ज़िज़ शहरी वॾे अंग में मौजूदु हुआ।